हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम या अली मदद आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली मर्दान सोलंगी। दोस्तों चवंदा आहिनि त ॾिनो किनो की न थिए वेतर थिए घणो, सामाइजे त संग थिए पोखिजे हिकु कणो, सखी मटर चणो जीअं भेल तीअं भलो थिए। आऊं हिन वक़्तु मौजूदु आहियां उन बेवाह अमर जे घर वटि जिथे 3 ॾींहंनि खां तामीराती कमु जारी आहे। सोशल मीडिया जी मदद सां अवां दोस्तनि ताईं इहो मैसेज, इहो आवाज़ु मुंहिंजो आयो हूंदो, मुंहिंजो वीडियो आयो हूंदो त हिकु बेवाह अमर आहे जंहिंजो तेज़ बरसातुनि जी वजह सां घर किरी पट थी वियो हो। अमर जो घर वारो अॼु खां 12 साल पहिरियां वफ़ात करे वियो हो, जंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि। हुनजे घर में कमाइण वारो कोई कोन्हे जंहिंखे फ़ी सबीलिल्लाह मानी मिलंदी आहे ऐं हुनजा बचड़ा खाईंदा आहिनि। उन अमर जे आवाज़ खे ऐं पंहिंजे आवाज़ जे थ्रू सोशल मीडिया ते पहुचायो। दोस्तनि इलाही सहकार कयो, दोस्तनि इलाही मदद कई आहे। दोस्तनि जे तावन सां अॼु 3 ॾींहं आहे अल्हम्दुलिल्लाह उन अमर जे घर जो तामीराती कमु हलंदड़ आहे, जंहिंमें हिन वक़्तु बि छत जो कमु हलंदड़ आहे। अञा बि अवां दोस्तनि खे हिन सोशल मीडिया जे थ्रू गुज़ारिश कंदुसि त आख़िरी मरहलनि में कमु आहे, अञा बि कुझु मटीरियल जी ज़रूरत आहे, अञा बि कुझु सामान जी ज़रूरत आहे, जंहिंमें मिटीअ जूं कुझु ट्यालियूं घुरिजनि ऐं उन खां पोइ कमरे जी दरी आहे, कमरे जे अंदरि ब्लॉक लॻणो आहे, छत जो जेको आहे सो कमु मुकमल थियण खां पोइ कमरे जो जेको पलेस्तर आहे उहो रहियल आहे। अवां दोस्तनि खे हिकु भेरो ॿीहर इल्तिजा गुज़ारिश ऐं इहो अर्ज़ु कंदुसि त जीअं पहिरियां अवां दोस्तनि मदद कई, हाणे कमरे जो, हाणे उन घर जो आख़िरी मरहलो आहे, फुड़ी तलाउ थींदो आहे। जेको अवां खां सरी सघे उहो हिन स्क्रीन ते ॾिनल नंबर ते जैज़ कैश अकाउंट ठहियलु आहे, जंहिंमें तव्हां राब्तो करे सघो था, हथो हथ मदद करे सघो था। उन खां अलावा इन नंबर ते जैज़ कैश जो अकाउंट ठहियलु आहे, जंहिं ते तव्हां पैसनि जी सूरत में मदद करे सघो था। वॾी महिरबानी।